नमाज जे मुतालिक नमाज जा शराइत सबक वांगुर तव्हांखे याद करना। नमाज जा शराइत यानी नमाज का पहिरियां कहिड़ियूं शयूं एक मुसलमान जे लाइ ज़रूरी आहे। उन में चंद शयूं हर जुमे ते आहिस्ता आहिस्ता तव्हां यादि कंदो, इंशाअल्लाह तव्हांखे नमाज जे मुतालिक काफ़ी ॼाण थी वेंदी। सब खां पहिरीं शइ, नमाज जे लाइ छा ज़रूरी आहे? जिस्म जो पाक हुजणु। हर गंदगी का, चाहे ज़ाहिरी गंदगी या अंदरूनी गंदगी आ। ज़ाहिरी गंदगी जेकी जिस्म ते लगल आ उन खां भी पाक थियणो आ। ऐं बातिनी गंदगी मसलन बेवुज़ू हुजणु या बातिनी गंदगी आ, या जनाबत जी हालत में गुसल जी हालत में हुजणु, इहा भी नापाकी आ। तो पहिरीं शर्त चाहे जिस्म जो पाक हुजणु, यानी उन जे मथों गुसल भी फर्ज न हुजे ऐं उहो बेवुज़ू भी न हुजे ऐं उन जे जिस्म ते कंहिं किस्म जी गंदगी लगल भी न हुजे। पहिरीं शर्त इहा आहे जिस्म जो पाक हुजणु। ॿी शर्त, नमाज जे लाइ मुकम्मल लिबास जो पाक हुजणु, यानी नमाज जे दौरान जेको जेको कपड़ो जेकी जेकी शइ असांजे वजूद ते मौजूद आ उहा पाक हुजे। कपड़ा जेके पातल आहिनि उहे पाक हुजनि, रुमाल ॿधल आहे पाक हुजे, टोपी पातल आहे पाक हुजे, सियारे में जुराबा पातल आहिनि पाक हुजनि, हथ में घड़ी पातल आहे उहा भी पाक हुजे, यानी उनखे कंहिं किस्म जी गंदगी लगल न हुजे। अंदर बनियान आहे उहा पाक हुजे। जेको भी नमाज जे दौरान असांजे जिस्म ते लिबास मौजूद आ उहो पाक हुजे। जिस्म जो पाक हुजण, लिबास जो पाक हुजण ऐं जंहिं जगह ते असां बीही करे नमाज पढ़ूं था उन जगह जो पाक हुजण। ये टे शराइत याद रखो। मस्जिद त अल्हम्दुलिल्लाह पाक हुंदी आ, सफ़ जो पाक हुजण भी ज़रूरी आ, पर जेकॾहिं तव्हां घर में सुन्नतूं नवाफिल पढ़ो था या मस्तूरात घर जे अंदर मुसल्लो विछाए नमाज पढ़नि थियूं त उन्हनि जे लाइ भी ज़रूरी आहे जंहिं जगह ते उहे मुसल्लो विछाए नमाज पढ़नि थियूं उहा जगह भी पाक हुजे। टे शराइत याद कयो, पोइ अॻिते इंशाअल्लाह आहिस्ता आहिस्ता ॿी शइ भी वधाईंदासीं।